सोटर छा था सम्झो त तव्हांजे मथां हमलो कराइण वारो केरु हुयो? हीउ हमलो न हुयो सोट, ही ॿाराणी हरकत हुई जेकी करे विया। मालिक साईं ख़ैर कयो, तव्हांखे कुझु थी सघे पियो। जेकॾहिं उन्हनि खे मारणो हुजे हा न त मां उन्हनि खां परे कोन हुयुसि, पर उन्हनि जी हिकिड़ी गोली बि मूंखे न विचड़ी। अदा खणी जो तोखे माण्हू न पिया चाहिनि, पर इहा फायरिंग कंहिं ख़तरे खां घटि कोन हुई। जांच कर अदा, जांच कर त इहा कंहिंजी शरारत आहे। उन्हनि खे कॾहिं बि बसि कोन कबो। हा सोटर, जिन बि इहा हिमत कई आहे उन्हनि खे अहिड़ो त सबक़ सेखारणु घुरिजे जीअं हू ॿियनि जे चवण ते इहा हिमत बि न करे सघनि। छा तव्हां उन्हनि खे सुञातो? जेकॾहिं मां उन्हनि जी सुञाण करे विझां त अॼु मां हिते न उन्हनि जे घरनि में हुजां। सौट, इहे माण्हू मूंखे ॿाहिरि जा था लॻनि। पोइ तव्हां इहा पक सम्झो त इहे मंसूर ख़ान जा माण्हू हूंदा। शाहनवाज़ ख़ान जे माण्हुनि खे त तव्हां सुञाणियो था। हा, मुंहिंजो शक बि हिते बीहे थो। जेकॾहिं मुराद वारा विढ़नि हा न त हू सिधा सवां अची विढ़नि हा, विंगारू वठी न अचनि हा। पर इहा हरकत मंसूर ख़ान जी आहे। छड़कावर खे हाणे घर वञ मानिका। मां तुंहिंजे कमायल दाणे मां हिकु गिराह बि न हणंदुसि। मां घणियूं मिनतूं कोन कंदुसि हाणे, पोइ बुख मरंदे। कल्ह खां वठी मां बुख ते हुयुमि, छा मां मरी वियो आहियां? अॼुकल्ह जा नौजवान इहे ई आहिनि, वॾनि खे साईंदा, बुखूं काटींदा, पर कमु कोन कंदा। हाणे जॾहिं मां कमु कंदुसि न पोइ खाईंदुसि। पोइ भला हीअं कर, अॼु खां पोइ जेको तूं मुंहिंजो खाई न उहो लिखंदो वञ। पोइ तूं जॾहिं कमाई न मूंखे वापसि कजां। मां तुंहिंजो दाणो दाणो खाधल वापसि कंदुसि। इहो दाणो दाणो तूं मूंखे वापसि कोन करे सघंदे। जॾहिं तूं न हेतिरो हैं त बाबा साईं गुज़ारे वियो, मां तोखे खाराईंदो थो अचां। हाणे वरी तूं चए तूं मूंखे दाणो दाणो वापसि करे ॾींदे। हाणे तूं हिसाब ई कोन करे सघंदे त घणा तो मुंहिंजा दाणा खाधा आहिनि। हाणे वरी वापसि करण जी ॻाल्हि थो करे। पर मां तुंहिंजो कर्ज़ु लाहींदुसि। मुंहिंजो कर्ज़ु तूं लाहिणु चाहीं थो न? हा मां लाहींदुसि। पोइ हीअं कर, जॾहिं मां पूरो थी वञा न, कमाए न सघां न, तूं मुंहिंजी ख़िदमत कजां। ईअं मुंहिंजो कर्ज़ु बि लाहींदी। हाणे छड़कावर कयं मानिका। ऐं ईअं तूं न फूक बि चवंदे न तोखे कमु मिलंदो न तूं कमु करे सघंदे। मुंहिंजे करे सुठो इहो आहे पढ़ियल वाली मानी खा, पोइ कमु ॻोल्हिजां। हलिया शाबाश, अच्छा अधो माई भैया। सोटे 2 मिंट हेॾां अच। जी सोटा, हुकुम। सोटे ईअं घिटी मटाइण सां मसला हल न आहिनि थींदा, अञा बि नफ़रतूं वधंदियूं। जेकॾहिं असांजे तरफ़ां तव्हांखे को रंज पहुतो आहे उहो साफ़ ऐं सिधो ॿुधाए छॾ। जेतिरी ॻाल्हि खे दिलि में दॿाईंदे ओतिरी तुंहिंजी दिलि में नफ़रत जनम वठंदी। अहिड़ी त का बि ॻाल्हि न आहे सोटा। सोटे मां ॿार न आहियां जो तुंहिंजी नाराज़गी खे सम्झी न सघां। सोटा नफ़रत न आहे, हा बाक़ी तव्हांजे ख़िलाफ़ कुझु ॾुख ज़रूरु आहे। त पोइ ईअं करिजो, उतां किथे अचु ऐं जेके बि ॾुख अथई न उहे सलण सां घटिजी वेंदा। हा सोटा, पर हिन वक़्तु मां कंहिं ज़रूरी कम सां थो वञा। मां राति ईंदुसि। पहिरियां त तुंहिंजो हर कमु मूंखां शुरू थींदो हो ऐं मूं वटि ई ख़तमु थींदो हो, पर हाणे त तो पंहिंजा कम बि वंडे ई विराए छॾिया। सोटा, जेकॾहिं एॾो को वॾो मसइलो हुजे हा न त तव्हां सां सलाह ज़रूरु कयां। काश जेकॾहिं तूं मुंहिंजी सलाह ते हली हा न त इन मुसीबत में फासी न। जंहिं मुसीबत में मां फासी पियो हुअसि उनखे त तो हल न कयो, पोइ बि ॿाहिरि निकिरी आयुसि। अॻिते बि ईअं मालिक सणाई कंदो। पुटु ॾे ख़बर या छा जी वठो ठहूं? सोट मथां हमलो थियो बाबा, ख़बर नथी पए त उहे केरु हुया ऐं कंहिंजा बचियल हुया। पुटु उहे केर बि हुजनि पर राज़नि खां न लिकी सघंदा ऐं राज़नि उन्हनि खे कपड़नि मां खोटे ॿाहिरि कढी ईंदो। हा बाबा, हाणे जेसीं ताईं सोट लिकल दुश्मननि खे ज़ाहिर न कंदो तेसीं ताईं माठ करे कोन वेहंदो। बाबा
इन वक्त असांजो पूरो जो पूरो शक मंसूर खान तरफ वञे थो। अदा मंसूर खान अहिड़ी किरियल हरकत कॾहिं बि नथो करे सघे। मंसूर खान जी वकालत करण बंदि कर। ॿीहर जे तो मुंहिंजे साम्हूं लफ़्ज़ बि ॻाल्हायो ज़बान काकड़े खां छिके कढंदोसि आहे। जेकॾहिं मां घर में हुजां न त हिकु लफ़्ज़ बि न कुझंदी करे। एॾो ज़ुल्म बि पंहिंजी भेण मथां चङो कोन अथई। भेण वरी कहिड़ियूं असांखे पगूं ॿधरायूं ने। सॼे ॻोठ जे साम्हूं असांजो नकु कटाए छॾियो अथई। मां चवां थी बस मां बस। अदा सां जीअं ॻाल्हाईंदीअ अदा होश मां निकिरंदो वेंदो। सही थी चईं तूं पुट, हिननि सां त ॻाल्हाइण ई बेकार आहे। पंहिंजे अण या दुश्मननि खां थोरो ख्यालु करे घुमंदो कर। करीमा, दुश्मन को अनजान कोन्हनि, पधरे पट आहिनि। हिकु तरफ़ मुराद ऐं ॿिए तरफ़ मंसूर। उन्हनि खां सवाइ मुंहिंजे मथां को बि हमिलो नथो करे सघे। अदा इन करे त मूं चयो पाण गॾु हलूं, पर तो इनकार कयो। इहो मूं बि सोचियो हुयो त ॻाल्हियूं हलनि पियूं, ॿाराणी हरकतूं न कंदा, पर मूंखे इहा ख़बर न हुई त उन्हनि जे मन में को शैतान वेठल आहे। हाणे जाॾे बि हलबो पूरे बंदोबस्त सां हलबो। अदा हाणे जेकर मंसूर खान ॻाल्हियुनि लाइ नापो करे पोइ छा फ़ैसिलो वारींदो? हाणे फ़ैसिलो वारींदासीं, छो त सौट ककर जी ज़िद आहे त उनजी ज़ाल खे वापसि आणिजे। पर जेकॾहिं असां ॻाल्हियूं न कयूं त सौट असां खां नाराज़ थी वेंदो। पर जेकॾहिं असां में इख़्तिलाफ़ात पैदा थी विया त पोइ असां कमज़ोर पइजी वेंदासीं ऐं दुश्मन खे कॾहिं बि शिकस्त ॾेई न सघंदासीं। ॻाल्हियूं करणु सुठी ॻाल्हि आहे, पर हद खां वधीक उते ज़िद करे ॿिए खे झुकाइण जी कोशिशि कंदो त कॾहिं बि फ़ैसिलो कोन थी सघंदो। हाणे तूं वेही तमाशो ॾिसजां त उते मां कहिड़ा कहिड़ा तो खेल रचायां। हुकुम बाबा। हैदर, तूं राज़न वारनि ॾे निकिरी वञ। न उन्हनि खे वञी चओ त मंसूर खान तव्हां सां मिलणु चाहे थो। जेकॾहिं तव्हां हेॾे अचणु पसंदि कयो था त ठीकु, जेकॾहिं न त पोइ सुभाणे सुबुह जो मां पाण हुन में आयुसि। जी बाबा, मां उन्हनि तरफ़ वञा थो। उन्हनि जेका बि वर्दी ॾिनी न पोइ तव्हांखे अची ॿुधायां थो। पर ॿुध, हू ॻाल्हाइण में वॾो गंद कंदा आहिनि, तंहिं करे हुन सां जज़्बाती थियण जी का बि ज़रूरत न आहे। बाबा साईं, जेकॾहिं मूंखे उन्हनि कुझु चयो न त मां बर्दाश्त करे वेंदुसि, पर जेकॾहिं तव्हांजे बारे में हुननि कुझु। हैदर, हू चाहे बाबा लाइ कुझु बि चवनि, पर तव्हांखे का बि वरंदी नाहे ॾियणी। जीअं मां साण इहो ज़हर जो ढुक पी वापसि अची वेंदुसि। जॾहिं हू ॻाल्हाइण जा एॾा गंदा आहिनि त पोइ तव्हां उन्हनि जो ठा मुराद वारनि सां कीअं कराए था सघो? अमा साईं, तव्हां रुगो दुआ कयो त बसि हिकु चकर, रुगो हिकु चकर इहे ॿई धुरियूं मुंहिंजे साम्हूं अची ॻाल्हियुनि लाइ वेहनि त पोइ खणी 10 ॾींहं लॻा न, त पोइ 10 ॾींहं बि लॻाए न ॿिन्ही धुरियुनि खे त भाकुर पाराए पोइ रवानो कंदुसि। इन ठाह सां तव्हांजो इहो मीर जाफ़र ख़ुशि त कोन थींदो? इन मीर जाफ़र जा होश त तॾहिं ख़ता थींदा अमा साईं, जॾहिं रज़न ऐं मुराद वारा हितां भाकुर पाए हिकु थी था निकिरंदा, पोइ त इहो मीर जाफ़र पंहिंजा वार पाण पटींदो। ॾिसे थो बलठार, हे माण्हुनि जी हालत आहे। इहो मंसूर खान बि ॾाढो को हलकिड़ो आहे। उते वरी रज़न वारनि सां गॾु वेही ॾंद कढी फोटू कढी वरी हेॾे थो मोकिले। मां बि ॾिसां त इहो ठाह हाणे इहो कराए कीअं थो। इहो मंसूर खान सम्झे छा थो त शाहनवाज़ को हुनजे हथनि जो गुदो आहे ऐं हू हुन सां पियो रांदि खेॾंदो, पर शायदि हुनखे इहा ख़बर न आहे त मंसूर खान बाहि सां खेॾे पियो ऐं इहा बाहि हुनजे पूरे घर खे साड़े असप करे छॾींदी। बाबा साईं, मंसूर खान ॾींहुं राति तव्हांखे कमज़ोर करण जी कोशिशि कंदो रहियो। हली लख कोशिशूं करे, पर हू करेंगे
मुझे कद बराबर थी नथो सके। अञा बि चंद ये ॻोठ जा टूट टूट वात ॻाढ़ा छोरा ये सब गॾु करे छा थो सम्झे त मुंहिंजे ख़िलाफ़ का फौज तैयार करे पियो। छा इहे वात ॻाढ़ा छोरा मुंहिंजो मुक़ाबिलो करे सघंदा? हर वॾे ऐं बाइज़त माण्हू जो लाड़ो तो तरफ़ आहे बाबा साईं। इन बावजूद मंसूर खान हिन 70 आजे जी पग पंहिंजे मथो रखण थो चाहे, पर हुन बेवकूफ़ खे इहा ख़बर ई नाहे त हिन पग जो एॾो त फज़ल आहे जो हिन पग जे पार हेठां हमेशा लाइ तमजी वेंदो, पर हू इन पग जो फज़म खणी न सघंदो। पहिरीं असीं मुराद ऐं रसन वारा जो किलो कयो, इहो मंसूर खान का देगा उन जो बि वज़न तोड़ींदासीं, ॾिसंदासीं त हू असां खां वज़न में केतिरो गिरो आहे। बाबा मंसूर खान मुराद वारनि सां ॻाल्हाए छॾियो आहे, हू ॻाल्हाइण लाइ राज़ी आहे। हाणे तव्हांजो राज़ पोइ घुरिजे। असां त पंहिंजो राज़ पोइ ॾेखारे आया आहियूं, पर जेकॾहिं मंसूर खान तोखे मोकिलियो आहे त ठीकु आहे, अखियुनि ते। बाबा चवे थो त फ़ैसिले जी जेकॾहिं तारीख़ जल्दी रखी वञे त बहितर आहे। हिकु तरफ़ फ़ैसिले जी ॻाल्हियूं हलनि थियूं ऐं ॿिए तरफ़ सोट खे मारण जी साज़िश थी रही आहे। साज़िश? कहिड़ी साज़िश? छा तव्हांखे हिन ॻाल्हि जी ख़बर न आहे? बस मिठनि बस, जेको कुझु ॻाल्हाइणो आहे मंसूर खान सां ॻाल्हाईंदासीं। हीउ त वीचारो नियापो खणी आयो आहे, वधीक हिन जे अख़्तियार में कुझु न आहे, त पोइ हिन सां ॻाल्हाइण फज़ूल आहे। पोइ मां छा चवां बाबा खे? राति असां पाण ईंदासीं। कुझु मसइला अहिड़ा आहिनि जेकी मंसूर खान सां पाण वेही तइ कंदासीं ऐं उनखां पोइ का फ़ैसिले जी तारीख़ रखंदासीं। ठीकु आहे, पोइ असां राति तव्हांजो इंतज़ारु कंदासीं। ऐं मूंखे इजाज़त आहे। ठीकु। अदा कुझु तिन जा कन छिकंडियो आहे। हरू भरू पंहिंजो तॾो न लॼायो। हिननि पंहिंजे तॾे ते मुंहिंजी कहिड़ी इज़त कई? उन ॻाल्हि खे विसारे छॾ, हाणे अॻिते जो सोच। थारे जी दिलि में मंसूर खान जा उहे पादर अञा ताईं वेठल आहिनि। जेसीं ताईं सोट पलांद न कंदो न, तेसीं ताईं सुकून सां न वेहंदो। वक़्तु अचण ते सभु पलांद कंदासीं, सिर्फ़ु थारे जो पलांद नाहे करणो। अञा घणा पलांद आहिनि ऐं जेकी बेइज़ती असांजी मंसूर खान कराई आहे, उन्ही जो पलांद बि मंसूर खान खां ॻाए वॼाए वठंदासीं। मंसूर खान मिठो ज़ाहिर आहे, इन करे असां उन सां बि अहिड़ो पलांद कंदासीं जो उनजे पेरनि जे हेठां ज़मीन निकिरी वेंदी। पोइ उनखे ख़बर पवंदी त राज़नि जी दहशत छा आहे। जेकॾहिं असां खां का ग़लती थी आहे त मां तव्हां खां माफ़ी घुरण आयो आहियां। न पुट, अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। तूं असां खां माफ़ी घुरी असांखे शर्मंदो न कर। तूं त असांजो मान ऐं शान आहीं। मुराद, इहो ॾुख असांखे ज़रूरु आहे। असांजे तरफ़ां जेके बि तव्हांखे ॾुख पहुता आहिनि, तव्हां उहे ॿुधायो। असां वरी बि तव्हां खां माफ़ी वठण लाइ तयारु आहियूं। उन्हनि खे असां दरगुज़र करे छॾियो आहे। चाचा, जेकॾहिं तव्हां हिननि ॻाल्हियुनि खे दरगुज़र कयो आहे न, त अॼु असां पाण में एतिरो छिटा न थियूं। कल्ह सोढल मुंहिंजी चवण खां बग़ैर हिकिड़ो कदम बि न खणंदो। अॼु उहो सोढल मूंखे ॾिसी पासा मटाई हलियो थो वञे। सोढल अञा ॿार आहे, वक़्त सां गॾु सभु सम्झी वेंदो। चाची, जेको वॾनि जी सलाह खां बग़ैर फ़ैसिला करे न, उहो ॿार नाहे रहंदो। ॾिठो वञे, सोढल अॼु बि असांजो मयारी आहे, पर पोइ बि मूं सभु दरगुज़र करे छॾियो। इन दिलि में सोढे लाइ तव्हां लाइ
को बि ॾुख न रखियो, पर इहा ख़बर ई न आहे त सोढल पंहिंजी दिलि में कहिड़ो ॾुख रखियो थो वठे जेको असां सां सले ई कोन थो। ऐं जेकॾहिं चाचा ईअं थियो न त पोइ असांजे ख़ानदान में नफ़रतूं जनम वठंदियूं। ऐं मां पंहिंजी ज़िंदगीअ में ईअं कॾहिं बि न चाहींदुसि त असांजे ख़ानदान में अलहदगी पैदा थिए ऐं वॾियूं वॾियूं दीवारियूं वॾियूं आहिनि। उन करे तव्हां वधीक पंहिंजी मर्ज़ीअ जा पाण मालिक आहियो। सोढल अचे त तव्हां उनखे सम्झायो, जेको थियो उनखे विसारे सोटनि सां हिकु थी वञे। उन त सफ़ा अकेलो थी वेंदो ऐं को बि सहारो ॾियण लाइ कोन ईंदुसि। पुट मूं हिकु रिश्तो हथ कयो आहे बाबा, हिन उमिरि में शादी कने। अरे वाह त पटिया मां पंहिंजी न तव्हांजी। बाबा रिश्तो हिकु, असां बि पोइ इहो कमु कीअं हलंदो? पहिरियां बाबा जी पूरी ॻाल्हि त ॿुधो। जी बाबा ॿुधा। रिश्तो मिले थो ऐं हुन हा बि कई आहे ऐं हू पंहिंजी न्याणी जो संग बि ॾींदो। बाबा पोइ वारो कर, पहिरियां मुंहिंजी शादी करा। वारनि में अच्छा पइजी विया आहिनि, शादी का उमिरि चढ़ंदी थी वञे। अदा खुदन तूं त पोड़ो थी वई, मूंखे बि पोड़ो कने जा। बाबा शादी मुंहिंजी थियणु घुरिजे। अरे ॻाल्हि ॿुधो, पहिरियों उनजी शादी करंदुसि, जेको हिन घर जो ख़र्च हलाईंदो। मां हलाईंदुसि। मां हलाईंदुसि। बाबा तव्हां मुंहिंजो मङणो करायो, पूरे घर जो ख़र्च मां हलाईंदुसि ऐं तोखे डेली पा खीर जो बि पीआरींदुसि। पोइ जेको पूरे महीने में हिन घर जो ख़र्च हलाईंदो उनजो मङणो कयो वेंदो। पहिरियां तूं मङणो कराए, पोइ ॾिस असां कीअं था घर हलायूं। सम्झी वए न? पुट मां बि तव्हांजो पीउ आहियां, हिन करे तव्हां ॿई मूंखे बेवकूफ़ नथा बणाए सघो। हाणे ॿई कन खोले ॿुधो, सुभाणे ख़बर थी जेको कमु कंदो ऐं पूरे महीने जो ख़र्च हलाईंदो, मां उनजो मङणो कराईंदुसि। इहो ई मुंहिंजो फ़ैसिलो आहे। अदा तव्हां ॿिन्हिनि मां अगरि कंहिंखे बि शादी करणी आहे न त सुभाणे खां कम जी तलाश कयो। त पोइ ठीकु आहे, सुभाणे ॿई वञी कम ते लॻो। अम्मा मंसूर चए पियो त फैसले थियण खां पोइ मां साइण खे तुंहिंजे रिश्ते लाइ मोकिलींदसि। अम्मा छा मंसूर मूंसां शादी कंदो? जेकॾहिं हू तोखे एतिरो चाहे थो त हू तोसां शादी ज़रूरु कंदो, पर असल मसइलो आहे तुंहिंजा सौट ऐं तुंहिंजे भाउ जो राज़ी थियणु। अम्मा छा तूं मुंहिंजे लाइ अदा खे राज़ी नथी करे सघीं? तुंहिंजो भाउ सिर्फ़ु राज़न जी ई ॻाल्हि ॿुधंदो आहे ऐं उन ते ई अमल कंदो आहे। जेकॾहिं न राज़न चवंदो त मंसूर ख़ान सां मिटरी कयूं था त पोइ ज़रूरु कंदो। छा सोट वॾो इन ॻाल्हि ते राज़ी न थींदो? असल में राज़न तुंहिंजी शादी पंहिंजे भाउ मिठण सां कराइण थो चाहे, त हू कीअं राज़ी थींदो त तुंहिंजी शादी मंसूर सां थिए? जे मूंखे मिठण सां परणायो वेंदो त पोइ मां मंसूर ख़ान जा ख़्वाब छो पई ॾिसां? हा मां तोखे मिठण सां ई परणायो वेंदो, पोइ उन में भले तुंहिंजो राज़ हुजे या न हुजे, तुंहिंजे भाउ ऐं राज़न मथां को बि फ़र्क़ु कोन पवंदो। इन करे तूं मंसूर जा ख़्याल पंहिंजी दिलि मां कढी छॾ, इन में ई तुंहिंजी भलाई आहे। ही मूंखे किथे बि परणाए न मां को बि फ़र्क़ु नथो पए, बाक़ी मंसूर ख़ान जो प्यार मरण घड़ी ताईं मुंहिंजे दिलि मां नथो निकिरी सघे। मूं सोचियो हो त राज़न वारा टाइम सां ईंदा, इन्हनि खां हाल अहवाल वठी आराम कंदुसि, पर लॻे ईअं थो त ही किथे राति लारे पोइ ईंदा। चाचा ये फैसले जा हाल वाल तू पंहिंजे पुट ककर को ही वठी सघे पियो घर में। घर में थी अने बाग़ीरान मूंखे ॻाल्हाइण ई नथी ॾे। मां हिकु ॻाल्हायां थो, हू ॿी ॻाल्हि करे थी। चइबो त चाचो माई जो सटियल कुटियल आहे। अरे मिठण तुंहिंजी दुआ खपे, जेकॾहिं हुननि मुंहिंजे मथां हथु खणे त ॻाटो भञी विझांसि। चाचा एॾी तोसां जुठ थी करे जो उन साम्हूं तूं ककर सां नथो ॻाल्हाए सघे। अंजान चईं थो त तूं मथां हथ बि नथी खणे। हाँ मां सम्झां थो त तव्हां मूंखे होश मां था कढो, जीअं घर पहुचां त न बाग़ीरान खे जूता मारां। चाचा असां तोखे कॾहिं चयो तूं उन चाची खे कुट, पर थोरी घणी पंहिंजी गैरत ॾेखार। आहे मूं में हिम्मत आहे अञा, मूंखे होश मां न कढो। चाचा असां तोखे होश मां कोन था कढूं, बसि तोखे एतिरो चवां थो त गैरत जो कैप्सूल खाई छॾ, कमु ईंदई। मुंहिंजा सभु कैप्सूल आज़माया लानी छोरा। गैरत वारो कैप्सूल आज़मा, थोरो घणो दाबो कर। गंदो वात बंदि कर त माई खां पहिरियां तोखे न कुटको। वॾो आहे मूंखे होश मां कढणु, मां तव्हांखे ईअं सुञाणा बागड़ी को खे
ऐं कूली गिदड़ खे। पुट मुराद तूं हिन वक़्तु अचो सोट वियो। मां हिते वेहण कोन आयो। पोइ हुकम कयो हिन वक़्तु कीअं पंधु पिया आहियो? मंसूर खान जी फोन आई आहे त सुभाणे सुबुह जो रहज़न वारनि जो तव्हां सां फ़ैसिलो आहे, तव्हां पहुची वञिजो। छा राज़न वारनि सां फ़ैसिलो असांजे फ़ाइदे में वेंदो? चाचा उहा ख़बर त उते पवंदी न। सोटो ते जेको फ़ैसिलो थींदो सो तव्हां मंसूर खान जे साम्हूं क़बूल करे छॾींदो, पोइ त असांजा हथी कटिजी वेंदा। जेकॾहिं हुननि छोकिरीअ जी वापसीअ जी घुर कई ऐं मंसूर ख़ान ज़ोर रखियो त छोकिरीअ खे वापसि कयो वञे, पोइ तव्हां छा चवंदव पुट? पहिरियां बि त मुंहिंजी भेण खे उन्हनि जे हवाले कयो वियो हो न। हाणे छा ॿीहर बि मां पंहिंजी भेण खे उन्हनि जे हवाले करे छॾींदुसि। छा सोट तव्हां गुलपरी खे दुश्मननि जे हवाले कंदो? उन परीअ जा पर कटे तो अॻ में बि त उनखे दुश्मननि जी गोद में उछलाए छॾियो हो न। हाणे जेकॾहिं ॿीहर उन्हनि जे हवाले कंदुसि त छा थी पवंदो? ॿुधो था ही सोट छा चई वियो? जेका ग़लती मां पहिरियां करे चुको आहियां उहा ग़लती मां सोट खे कॾहिं बि करणु कोन ॾींदुसि। गुलपरी मुंहिंजी अमानत आहे, मुंहिंजी, ऐं उनखे मां दुश्मननि जे हवाले करणु कॾहिं बि कोन ॾींदुसि, कॾहिं बि न। जेका सलाह कई आहे न उन्ही ते सभु अटल रहंदासीं। फ़ैसिलो इन सूरत में मञिणो आहे, ककर जी ज़ाल खे वापसि कंदा। जेकॾहिं मंसूर खान इहो फ़ैसिलो मञे थो त ठीकु आहे, न त इन फ़ैसिले में मां बि ज़रूरु हलंदुसि। अदा चाचो हलंदो त गंद कंदो हुते। बसि हाणे बसि, गंद कंदो छा मां पंहिंजे छोरे खां वधीक कंदो आहियां? बाबा गंद मां बि कंदो आहियां, पर तूं त मुंहिंजो पीउ आहे। सौट इन करे त चवां थो त चाचा खे हिते छॾे हलूं। इन चक्कर मां रुकजंदा नालो न आहियां, सम्झी वियो या न? चाचा तूं ज़रूरु हलजा, असां एतिराज़ कोन था कयूं, पर यार हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी छॾ, ॻाल्हाए जांइ उहो जेको मंसूर खान तोखां पुछे। सोट जेकॾहिं बाबा उते हली उबतो जवाबु ॾिनो त पोइ? सोट इहा पक सम्झ त जवाबु उबतो ई मिलंदो मंसूर खान खे। सभु छोरा मूं ख़िलाफ़ थी बीठा आहिनि। जेकॾहिं चाचा उते उबतो जवाबु ॾिनो न त उनखे मां पाण संभाले वठंदुसि, ऐं जेको बि ॻाल्हाइणो हूंदो न उते मां ई ॻाल्हाईंदुसि। जेकॾहिं असां फ़ैसिलो वारियो न त उन में असांजो को न को मफ़ाद ज़रूरु हूंदो। इन करे उते कंहिंखे बि होश विञाइण जी ज़रूरत न आहे। हाणे माल थी वई आहे, तव्हां सभु वञी आरामु कयो, सुबुह हलण जी तयारी कंदासीं, ठीकु आहे? खुदा करे त फ़ैसिलो थी वञे ऐं सभु पाण में खीर खंड थी वञनि। अम्मा जेकॾहिं फ़ैसिलो थी बि वियो ऐं उहे सभई हिकु बि थी विया त असांजे मथां मुसीबत कॾहिं बि कान लाही ऐं असांजा इहे ई सुर हलंदा रहंदा। हा मां, अदा वारनि जे कावड़ जी तलवार त असांजे ई सिर मथां रहंदी, उहा त कॾहिं ख़तमु थियणी ई न आहे। मुंहिंजी शादी बि हिकु अहिड़े जिनड़े सां कराई वई जेको थोरी थोरी ॻाल्हि ते सॼी ज़िंदगी मूंखे कुटींदो रहे, ऐं तुंहिंजी शादी बि अहिड़े ई माण्हू सां कराइण था चाहिनि जंहिंजी दिलि में को बि रहम कोन्हे। अम्मा जे मुक़दर में ईअं ई लिखियलु आहे त उनखे केरु बि टारे नथो सघे। धीअ, मुंहिंजे वस में जेको बि हूंदो मां तुंहिंजी ख़ुशीअ लाइ कोशिशि कंदी रहंदसि। अम्मा तुंहिंजूं सभु कोशिशूं बेकार वेंदियूं, अदा ऐं बाबा जे यादो तुंहिंजी हिकु बि कान हलंदी। हा मां, हिते हिकु मां मज़लूम औरत न आहियां। हिते असांजे मुआशिरे में अक्सरियत उन्हनि मज़लूम औरतुनि जी आहे जिन जी घर में का बि हैसियत न आहे। ही ज़ालिम मर्द सिर्फ़ु औरतुनि सां शादी करे घर वठी था अचनि ऐं उन्हनि खे सॼी ज़िंदगी पंहिंजी नौकरियाणी था सम्झनि। हा मां, असांजी हैसियत हिकु नौकरियाणी जहिड़ी आहे। असांजी कंहिं बि ख़्वाहिश जो एतिराम नथो रखियो वञे, ऐं मर्द त पंहिंजूं सभु ख़ुशियूं हासिल करे था वठनि। सोप सीरियल डोला
हाणे तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।